नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खेपरो में खबर ॾींदा वफ़ाक़ी हुकूमत पारां पेश कयल बजट के खेपरो जे शहरी वापारनि ऐं सियासी समाजी अॻुवाणनि रद्द करे छॾियो है। वफ़ाक़ी बजट के खेपरो जे रवासिन अंगनि जी हेराफेरी करार ॾेई छॾियो है। हिननि चयो है त गरीब तबके जे लाइ को बि रिलीफ न आहे, वधियल महांगाई के घटि करण जे लाइ को बि प्रोग्राम ॾिनल न आहे। बजट तो इसको खैर नहीं कह सकते, लेकिन ये है कि ये जिस तरीके से टैक्सेस इंडायरेक्ट लगाए गए हैं, जब वो इम्प्लीमेंट होंगे उसके बाद ही सही अंदाज़ा होगा कितनी चीज़ें बढ़ती हैं कितनी कम होती हैं। ऐं जेके बि पहिरीं बजट पेश थींदा आया आहिनि उन्हनि खे बि ॾिसो तव्हां त हू आवाम जे लाइ माना हिकिड़ो ज़ुल्म हूंदो, हिकिड़ी महांगाई जो तूफ़ान हूंदो। हींअर जेको बजट आयो आहे न, असां ताजिर बिरादरी ख़ासि तौर ते इन खे तमामु बहितरीनु बजट आयो आहे ऐं ही पाकिस्तान जी तारीख़ में सुठो बजट आहे। इनशाअल्लाह इन खे ग़रीब माण्हू खे, मिडिल क्लास माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। जेको वफ़ाक़ी गवर्नमेंट बजट पेश कयो आहे असां उनखे रद्द था कयूं। हिन बजट में ग़रीब आवाम खे जेके हेठियां माण्हू आहिनि, हेठियों तबिको आहे, उनखे को बि फ़ाइदो कोन थियो आहे ऐं जेके रोज़मर्रा जूं अशिया आहिनि, खाधे पीते जूं शयूं आहिनि, उन्हनि में को बि रिलीफ न ॾिनो वियो ऐं गवर्नमेंट जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे बि को ख़ासि रिलीफ कोन ॾिनो वियो आहे ऐं बिल्कुलु हीअ जेका बजट आहे उहा आवाम दुश्मन बजट आहे। हिन बजट खे असां रद्द था कयूं। हीअ जेका तब्दीली सरकार जूं जेके बि ॻाल्हियूं आहिनि उहे सभु ॻाल्हियुनि ताईं महदूद हूंदियूं आहिनि। हींअर बजट बि हिननि जो ईअं ई आहे, जीअं हिननि जी जेका पार्टी जी पॉलिसी हुई त असां हीअं कंदासीं, तब्दीली आणींदासीं, लफ़्ज़नि जी तब्दीली हूंदी आहे, अमली कमु हिननि में को बि कोन हूंदो आहे। हीअ बिल्कुलु आवाम दुश्मन बजट आहे, हिन खे असां रद्द था कयूं। कल्ह वफ़ाक़ी गवर्नमेंट तरफ़ां जेका बजट पेश कई वई आहे, सच पुछो त एॾी त हारी नारी पौरत मज़दूर आम वाहि प्यारो आम माण्हू जेको आहे उन लाइ एॾी त महांगी ऐं ॾुखी बजट आई आहे जो खाइण पीअण जूं शयूं जेके बि आहिनि, दालियूं आहिनि, खंडु आहिनि, चांवर आहिनि, इहे आम जेके शयूं जेके आहिनि उहे इंतिहाई ॾाढियूं महांगियूं कयूं आहिनि। जेकॾहिं कारनि तां टैक्स लागू लाथो वियो आहे या फ़ोन मोबाइल इन तां लागू वियो आहे, इहे त वॾे तबिके जा जेके माण्हू आहिनि उन्हनि तां टैक्स लागू लाथो वियो आहे त को फ़र्क़ु कोन थो पए। पर मिडिल क्लास जो माण्हू, लोअर क्लास जो माण्हू, हेठिएं तबिके जो जेको माण्हू आहे, इन लाइ त एॾी त तमामु बजट ॾुखी आई आहे। उन करे असां चाहियूं था गवर्नमेंट खे त मुलाज़िम जेको तबिको आहे उन ते सिर्फ़ु 10% कई आहे। हक़ीक़त में 2016 खां जेका अॼु 2021 हले पियो, स्केल रिवाइज़ जेके थींदा आहिनि हर चौथे साल गवर्नमेंट मुलाज़िम स्केल रिवाइज़ थींदा आहिनि। 2016 जा पघार हिन वक़्तु मुलाज़िम खणनि पिया, हालांकि हिन वक़्तु 2021 जो पघार जेको एक्चुअल टेबल ते हुजणु घुरिजे उहा खणणु घुरिजे। उन करे मुलाज़िम जी जेको 10% पघार जो वाधो थियो आहे, इहो तमामु न हुन जे बराबरि थियो आहे। महांगाई तव्हां ॾिसो, बिजली जा बिल ॾिसो, पाणी जा बिल ॾिसो, गैस जा बिल ॾिसो, शयूं जेके आहिनि तमामु ॾिसो, अटो जेको 3-3.5 रुपया मण लॻो पियो आहे, आम वाइपे शयूं तमामु महांगियूं आहिनि। उन करे हीअ बजट जेका आहे ऐं हीअ चंद आवाम दुश्मन बजट आहे, उन करे आवाम खे को बि रिलीफ हिन बजट में कोन मिली सघियो आहे। हीअ इमरान ख़ान बजट जेको पेश कयो आहे असां इन खे रद्द था करूं। हार इन खे असांखे इन में को फ़ाइदो कोन्हे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हाणे जेको टियों बजट पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी गवर्नमेंट पेश कयो आहे इमरान ख़ान साहिबु तरीन जी वज़ारती में, त माशाल्लाह हिकिड़ो बहितरीनु आवाम दोस्त बजट आहे। तव्हां ॾिसी रहिया त एग्रीकल्चर सेक्टर लाइ बहितरीनु मतिलबु पैकेज आंदा विया आहिनि, सब्सिडी लाइ ऐं सेल टैक्स वग़ैरह जी कमी कई वई आहे। जीअं कि गाॾियुनि जी ॻाल्हि कयूं, मोटरसाइकिल थी, रिक्शा, चिंची वग़ैरह या 800cc खां हेठि जेके गाॾियूं आहिनि हुननि ते सेल टैक्स ख़तमु करे छॾियो आहे, ड्यूटी टैक्स बि घटाए छॾियो आहे, 17.5 खां 11.5 करे छॾियो आहे। त हिकिड़ो बहितरीनु आवाम दोस्त बजट आहे जंहिंमें पाण ॻाल्हि कयूं त जी चप्पल जूतियूं आहिनि या वरी जेको आहे सो साबुण वग़ैरह थिया ऐं जी आहे गिहु थी वियो ऐं फ्रूट जूस वग़ैरह इन्हनि शयुनि ते बि टैक्स ख़तमु कयो वियो आहे। त आवाम जेके ग़रीब आवाम मतिलबु ग़रीब आवाम जेके हुननि लाइ कोशिशि कई आहे ख़ान साहब वधि में वधि मतिलबु जेको आहे सो घटिताई कई आहे टैक्स में। ऐं ॿी ॻाल्हि आहे त जेके इंटरनेशनल इम्पोर्टेड शयूं हुननि ते टैक्स अगरि लॻे बि थो त हू वॾनि माण्हुनि जी शयूं आहिनि। असांजो फोकस आहे गवर्नमेंट जो, ख़ान साहब जो विजन इहो ई आहे त असां जेको आहे सो वधि में वधि ग़रीबनि खे ते असां फोकस कयूं ऐं ग़रीबनि ऐं ग़रीब ऐं अमीर जे विच में जेको फ़र्क़ु आहे उहो ख़तमु कयूं। त इंशाअल्लाह ताला हीअ बजट तव्हां ॾिठो आहे त अवामी दोस्त बजट आहे ऐं हाणे शुरूआति थी वई आहे। जी मतिलबु पोइ गवर्नमेंटनि असांखे हिकिड़ो ख़ाली ख़ज़ानो ॾिनो, हिन गवर्नमेंट खे मुल्क जो दीवालो निकितल हो, ख़ज़ाने जो डिपार्टमेंट्सनि खे सभिनीनि खे जेको आहे सो तबाह करे हुननि छॾे ॾिनो। पर इमरान ख़ान साहिबु हुन विजन खे खयो, हुन खां पोइ करोना जी 2 लहरूं 3 लहरूं गुज़रियूं ऐं
इंडिया सां क्राइसिस पे हुआ हुन टाइम, हुन खां बावजूद बि ख़ान साहब मतिलबु हिकिड़ा बहितरीन इक़दाम खया। जीअं बॉर्डर ते बाड़ थी वई, तार लॻाई वई ऐं ख़ैबर जेके सो एजेंसियुनि खे ख़ैबर पख्तूनख्वा में ज़म कयो वियो। त अहिड़ा काफ़ी इक़दाम ख़ान साहब जेके मतिलबु तमामु बहितरीन नमूने सां करे रहियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।